अदा है ना बुद्ध हेलो बुधा यार ये बुद्धवा या किस्ता या बेनजीर मुकम सपोर्ट हाणे सेकू दाहूं कंदे हाणे कंदे दाहूं रणियूं यार गरीब माण्हू मिसकीन माण्हू आहियूं दाहूं न कंदासीं दाहूं कूकू कंदासीं त कुझु थींदो न भाई ईअं त हाणे कुझु कोन थींदो छाजी आई आहे कंहिं चयो अथई अलाए चवनि पिया सर्वे करे आ न ऐं 75 बारिशुनि में थियो हो न साईं बारिशुनि में त पोइ बारिशुनि में त असां बोड मुतासिर असां आहियूं तव्हां आहियो असां आहियूं ॿियो केरु असां पाण गरीब आहियूं ॿियो इन खां वधारे केरु हूंदो भाउ पर हींअर किस्त कंहिं वटि आई आहे अलाए ॿुधो आहे डीसी वटि आहे एसी वटि हिते जमा थी आहे अच्छा सो हाणे घणी आहे घणी आहे 75,000 रुपया किस्त आई आहे वियो आहीं विया त कोन असीं पर फार्म भरे हाणे ज़ाहिर असां ग़रीबनि जा आया हूंदा न पैसा इहे सो उन ॾींहुं मां वियो हुउसि हा हफ़्तो अॻु में वियो हुउसि हा चई भाउ तुंहिंजो ॿिए हफ़्ते में तुंहिंजो जेको आहे सो ॿी जॻह शिफ्ट थींदी उन में नालो ईंदई तोखे माना चयऊं ईअं चयऊं अच्छा पर हाणे जे कोन थो ॾिसी हाणे छा कयूंसि सही साईं असांजा घर ॿुॾी विया बारिशुनि में घर तबाह थी विया हा ऐं गरीब माण्हू आहियूं भाउ घरड़ो पको करायूं सही वरी असांजा ही कब्रिस्तान ॾिसी कब्रिस्तान सॼा लुड़ी विया न भाउ पाणी साईं वॾो पाणी हुयो वञूं था हाणे कंहिं बि पोड़ी ते त कंहिंजा उभर ॾे पेर लॻा पिया आहिनि कंहिंजा होल ॾे पेर लॻा पिया आहिनि भाउ कब्रिस्तान कंहिं ॾे 75,000 त को कंहिं पोड़ी जी क़बर पकी करायूं न भाउ यार तव्हांखे हाणे खिल तव्हांखे मश्करी न यार माफ़ कर दे अरे माफ़ जी ॻाल्हि न आहे भाउ उन ॾींहुं जो वियुसि कंहिं पोड़ी ते वञी गुल रखे मां त हमराज गीतड़ में तुंहिंजी तुंहिंजी पोड़ी आहे चई तुंहिंजी आहे पोड़ी किथां वञे गुल पियो रखीसि भाउ अल्लाह हा मूंखे चई तुंहिंजी परियों पोड़ी वञ उन ते जो वञा त हिन जा वरी होॾे ओला ते पेर मां त चवां थो यार न जेको न हमरा तोखे आयो ॾसण हा डीसी त न हो उन्हनि जी त पोड़ी न हुई मतां उहो बि पकी कराइण जे चक्कर में हुजे साईं अॼु असांखे ॾींदो पोड़ियुनि जा क़बरूं पकी कराईंदासीं सुभाणे पंहिंजा बचा ईअं अची क़बर पकी कराईंदासीं वाह यार क़बर ते निशानी छा हुई क़बर ते वियोसि मां भुलिजी वियुसि न जंहिं महिल मां जो गुल रखियमि त उन ते ठिकर पिया पोइ ॾिठमि माना हालांकि इहे बारिशूं असां वटि बि हुयूं ॻोठ में पाणी हुयो कब्रिस्तान वारी ॻाल्हि त मां हिन जे करे खिलियुसि जो सची त माना कब्रिस्तान जी अहिड़ी हालत आहे ठीकु आहे हाणे माना मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाणे माना तूं जेका ठिकर वारी ॻाल्हि कई आहे माना मां अगरि पंहिंजे कब्रिस्तान में वञा उते जेका ठिकर वारी माना या क़बर ॾिसां माना सम्झी वञा या कंहिं डीसी माना सी पको ठिकर साईं ॿियनि खे ॿ रुपया नथो ॾिए त माना ठिकर थी वियो न वाह 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 ठिकर थी वियो न साईं जे त भाउ तुंहिंजी सुभाणे ठिकरनि वारी क़बर पकी कराईंदा क़ुरान में खणी हलूं न साईं 2 हफ़्ता बीठो तो ते ॿ जुमा उते कतार में बीठो आहियां उहे 2 जुमा बि न पढ़िया अथमि ऐं पढ़िया लिखिया अथई इहे सभु जेके अल्लाह जो कसम अगरि थोरो करे माना पढ़ी लिखी थोरो माना एहसास जेके चवंदा आहिनि न एहसास कंहिं इंसान में हूंदो अथई त चवां थो उहा अगरि इंसान ताईं एहसास हुजे न त पोइ ही जेके 75,000 इन में ई छा ख़रीद कंदा यार इहा पंहिंजे अञा ख़रीद करण जी जॻह अञा उन जेका चवां थो ठिकर वारी क़बर इहा बि विञाइनि था पंहिंजी